News Studios. You are watching 4 PM Bulletin. वज़ीर आज़म इमरान ख़ान सिंध में गवर्नर राज लॻाइण जी मुखालिफ़त करे छॾी। बनी गाला में सियासी कमेटी जे इजलास दौरान अक्सर मेंबर्स तरफ़ां गवर्नर राज जी मुखालिफ़त। शेख रशीद सूधो रुगो ॿिनि वज़ीरनि गवर्नर राज जी हिमायत कई। ज़रियनि मूजिबि मेंबर्स जी अक्सरियत चयो त गवर्नर राज लागू करण में क़ानूनी मुंझारा आहिनि, अहिड़े अमल सां हालतूं वधीक ख़राब थी वेंदियूं। अक्सरियत जी मुखालिफ़त बाद वज़ीर आज़म तरफ़ां सिंध में गवर्नर राज लागू न करण जो फ़ैसिलो। शेख रशीद वज़ीर आज़म सां मुलाक़ात दौरान सिंध में गवर्नर राज लागू करण बाबति समरी पेश कई हुई। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी बि गवर्नर राज जी मुखालिफ़त कंदे चयो त सिंध हाउस में जेको कुझु थी रहियो आहे उहो मीसाके जमहूरियत ख़िलाफ़ आहे। हॉर्स ट्रेडिंग जी सियासत खे रोकण जे लाइ मीसाके जमहूरियत आंदो वियो हो। हुकूमत बाग़ी मेंबर्स ख़िलाफ़ एक्शन ऐं मुबैना हॉर्स ट्रेडिंग ख़िलाफ़ ऑर्डिनेंस आणण जो फ़ैसिलो करे वरितो। बनी गाला में वज़ीर आज़म जी सदारत में सियासी कमेटी जे इजलास दौरान अहम फ़ैसिला। आर्टिकल 63A जी तशरीह लाइ सुप्रीम कोर्ट में रेफरेंस दाख़िल करण जो फ़ैसिलो। इजलास में वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त ही माण्हू -1 फार्मूला चाहिनि था, पर ईअं न थींदो। अपोज़िशन वारा जेतिरो बि पैसो हलाइनि संदन मुक़ाबिलो कंदुसि। अहिड़ा क़दम खणंदासीं जो मुस्तक़बिल में कंहिंखे बि हॉर्स ट्रेडिंग जी हिमत न थींदी। 27 मार्च वारे जलसे में क़ौम तब्दीली सां गॾु नज़र ईंदी। हिम्मत अथव त सिंध में गवर्नर राज लॻाए ॾेखारियो। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आज़म खे ललकारींदे चयो आहे त सुभाणे न, अॼु ई गवर्नर राज लॻायो। असां सभु इस्लामाबाद अची तव्हांखे जवाबु ॾींदासीं। PDM सरबराह मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त वज़ीर आज़म अक्सरियत विञाए वेठो आहे। इमरान ख़ान वटि एमरजेंसी जा गवर्नर राज लॻाइण जो को बि इख़्तियार नाहे। बेतमादीअ बाद हुकूमत जा बदिलियुनि ऐं मुक़ररनि वारा क़दम बि ग़ैर क़ानूनी आहिनि। सियासी पार्टीज़ उमीद कनि थियूं त अदालतूं हिन मामले में पंहिंजो किरदारु अदा कंदियूं। वफ़ाक़ी घरू वज़ीर तरफ़ां PTI जे बाग़ी मेंबर्स खे पार्टीअ में वापसि अचण जी अपील। शेख रशीद चयो आहे त अपोज़िशन जी महिरबानी आहे जो 9 खां 12 बाग़ियुनि जा चेहरा ॾेखारे छॾिया। वकियामल माण्हू वापसि अचनि, खेनि कुझु न चयो वेंदो। ज़मीर फ़रोश पंहिंजे तकनि ते बि न वञी सघंदा। हालतुनि में कुझु ॾींहंनि खां तलख़ी हुई, उहा बहितरी ॾांहुं वञी रही आहे। हिननि सिंध हाउस खे स्टॉक एक्सचेंज बणाए छॾियो आहे। सिंध हाउस ते कार्रवाई जो को बि इरादो नाहे। हिक पार्टी जो मेंबर हॉर्स ट्रेडिंग में मुलविस हुजे ऐं पैसनि एवज़ वफ़ादारी तब्दील करे त उन जे वोट जी कहिड़ी क़ानूनी हैसियत हूंदी। वज़ीर आज़म जी सदारत में सियासी कमेटी जे इजलास बाद वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त आर्टिकल 63A जी तशरीह ऐं राय वठण लाइ सुप्रीम कोर्ट में रेफरेंस दाख़िल कयो वेंदो। छा मुआशी मुफ़ादनि जे लाइ वफ़ादारी तब्दील कंदड़ मेंबर ताहयात नाअहल हूंदो या ॿीहर चूंड विढ़ी सघंदो? सिंध पुलिस बेतमादी रिथ ऐं सिंध हाउस में हुकूमती मेंबर्स खे तरसाइण वारे मामले खां लातालुकी ज़ाहिर करे छॾी। सिंध पुलिस जे तर्जुमान जो चवणु आहे त DIG सिक्योरिटीअ जी क़यादत में पुलिस जो दस्तो इस्लामाबाद में मौजूदु आहे। इस्लामाबाद में पुलिस जी मौजूदगीअ जो कारण 23 मार्च वारी परेड आहे। पुलिस दस्ते जो बेतमादी रिथ ऐं सिंध हाउस में तरसियल मेंबर्स सां को बि वास्तो नाहे। PTI जा बाग़ी असेंबली मेंबर सिंध हाउस मां अणॼातल हंधि मुंतक़िल। ज़रियनि जो चवणु आहे त वज़ीर आज़म 2 ॾींहं अॻु सिविलियन हसास इदारनि खे MNAs ऐं सिंध हाउस जी सख़्त निगरानी जो हुकुम ॾिनो हो। सिविलियन इंटेलिजेंस इदारे हुकूमत खे मेंबर्स जी अणॼातल हंधि मुंतक़िलीअ खां आगाह करे छॾियो। पतो लॻायो पियो वञे त मेंबर्स खे किथे रखियो वियो आहे।
बेतमादी रिथ जे आइनी अमल में पुलिस इंतजामिया धुर थी त इहा आइन जी भञकड़ी हूंदी। आइन जी भञकड़ी कंदड़ ऐं संदन सहूलतकारनि खे सज़ा लाइ तैयार रहणो पवंदो। टिन अॻूणनि वज़ीर आज़मनि वफ़ाक़ी घरू सेक्रेटरी इस्लामाबाद इंतजामिया ऐं पुलिस खे ख़बरदार करे छॾियो। यूसुफ रज़ा गिलानी, राजा परवेज़ अशरफ ऐं शाहिद खाकान अब्बासी गॾियल बयान में चयो आहे त सिंध हाउस में अॼु राति पुलिस गर्दी कई वई त नतीजनि जा ज़िम्मेवार वज़ीर आज़म ऐं घरू वज़ीर हूंदा। घरू सेक्रेटरी पुलिस ऐं इस्लामाबाद इंतजामिया खे ख़बरदार कयूं था त कंहिं बि सियासी अमल जो हिसो न बणिजनि। मेंबर्स ख़िलाफ़ पुलिस गर्दी खे पार्लियामेंट ते हमिलो सम्झो वेंदो। न छॾींदुसि जहिड़ा बयान ॾींदड़ खे सभु छॾे पिया वञनि। आइन, जमहूरियत ऐं पार्लियामेंट ते हमिलो कंदड़नि खे कटहड़े में आंदो वेंदो। इस्लामाबाद हाई कोर्ट इलेक्शन कमीशन जे नोटिस ख़िलाफ़ वज़ीर आज़म जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। ॿुधणीअ दौरान जस्टिस आमिर फारूक चयो त वज़ीर आज़म खे कमीशन अॻियां पेश थियणु घुरिजे हा। हिकु एग्ज़ीक्यूटिव अथॉरिटी नोटिस जारी कयो आहे। हर को पंहिंजे तौर तइ कंदो त नोटिस जारी कंदड़ जो इख़्तियार न आहे त कमु कीअं हलंदो। तव्हांखे पेश थी नेकनियती ज़ाहिर करणु घुरिजे हा। वज़ीर आज़म जे वकील चयो त कमीशन खे इमरान ख़ान ख़िलाफ़ कार्रवाई खां रोकियो वञे। अदालत चयो त तव्हांजो कंडक्ट ॾिसी स्टे नथो ॾेई सघिजे। इलेक्शन कमीशन ऐं अटॉर्नी जनरल खे नोटिस जारी। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में अवां खे भलीकार चऊं था। मां आहियां महताब अली नूर। हेडलाइन्स वारी थियूं, बुलेटिन सां गॾु हाज़िर थियूं था शॉर्ट ब्रेक खां पोइ। This transmission